ये वागुआ वारा ॻोढ़ा ॻाइण बंदि कर। तूं पंहिंजे रस्ते में कंडा पाण उछलाया आहिनि। तूं पंहिंजी गुनाहगार पाण आहीं ऐं उन खां वधीक गुनाहगार तूं पंहिंजे पीउ ऐं पंहिंजे भाउ जी आहीं। मूं को ॾोह न आहे कयो। मां शादी कई आहे ऐं शादी करण को गुनाह त कोन्हे, को ॾोह त न आहे। तूं भाॼो कड़ आहीं। तूं पंहिंजे पीउ ऐं पंहिंजे भाउ जो पटको मिटीअ में मिलायो आहे। तूं वाजिबे क़तल आहीं। न, हरगिज़ न। मां का रिढ बकरी त न आहियां जो वॾनि जे ग़लति फ़ैसिले खे लबैक चई ऐं उन जे फ़ैसिले जे पोयां मां ईअं लॻी वञा। मां इंसान आहियां। मुंहिंजा बि के ख्वाब आहिनि, मुंहिंजा बि के सपना आहिनि, मुंहिंजूं बि के ख़्वाहिशूं आहिनि। सभिनी जा साभिया साम्हूं अथई। तूं हिकिड़ो क़त्ल त करे चुकी आहीं, ॿियो क़त्ल करणु चाहीं थी न। तूं हाणे ई कर। ख़बर अथई कहिड़ो? इहो जेको हिन वक़्तु तुंहिंजे पेट में पली रहियो आहे। तूं कातिल ई त आहीं। तूं कातिल आहीं पंहिंजे पीउ पंहिंजे भाउ जी। न न, ही मुंहिंजो बच्चो आहे। ही त बेगुनाह आहे, मासूम आहे। ही त अञा हिन दुनिया में आयो ई न आहे। मां हिन जो क़त्ल कीअं थी करे सघां? त पोइ तूं पंहिंजे पीउ ऐं पंहिंजे भाउ खे मारे छॾ। हूअं बि इन ॿार जो जनम तुंहिंजे पीउ ऐं तुंहिंजे भाउ जो क़त्ल ई हूंदो। अञा बि वधीक तकलीफ़ ॾींदड़ हूंदो। इन हिक खे बचाइण ख़ातिर तोखे इन ॿिन्ही खे मारणो पवंदो। तूं पंहिंजे पीउ ऐं पंहिंजे भाउ खे हथनि सां मारे छॾ। तूं ईअं कर। मुंहिंजे बाबा में त मुंहिंजो साह आहे ऐं मुंहिंजे भाउ में उन में त मुंहिंजी पनाह आहे। मां नथी मारे सघां। मां खूनी न आहियां, मां कातिल न आहियां। मां कंहिंखे बि नथी मारे सघां। मां अहिड़ी न आहियां। सुहिणी सदा सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।